सिंधिन जा मेला वो मेला मेला सिंधिन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा सिंधिन जा मेला वो मेला मेला सिंधिन जा मेला वो मेला सदा लगंदा ई रहंदा सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे सखण सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे गांधीधाम जी याद हुजे या सोनी हीराबाद हुजे। मेरे को खास ब्यूरो टाइम में अज असी मौजूद आहियूं टंडो जान मोहम्मद शहर में जिते सिंध की सकाफ़त रांद जेका मल आहे मल खेॾी वेंदी आहे जॾहिं त जीअं ईद गुज़री उन खां पोइ हितां मल पहलवान पारां मुख़्तलिफ़ 3 खां 4 ॾींहंनि ताईं मुसलसल मलाखड़ो जॾहिं त असीं तव्हांखे ॿुधाईंदा हलो त सिंध जी सकाफ़त जेका रांद मल आहे जंहिंखे सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया पारां बिल्कुलु विसारे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं त हिन वक़्तु मीरपुर ख़ासि में 17 लख खां वधीक जेके ग्राउंडनि ते कमु हली रहिया आहिनि जंहिंमें क्रिकेट हॉकी या ॿियूं रांदियूं मगर हुकूमत या स्पोर्ट्स खाते पारां को बि मल पहलवान लाइ को ग्राउंड बि सही कोन्हे न ई को उन्हनि जो को सार संभाले थो। हिन वक़्तु बि तव्हां ॾिसी सघो था हिन ग्राउंड जी छा हालत लॻी पई आहे छाजे करे त स्पोर्ट्स खाते वटि करोड़ रुपया फंड बि अचनि था मल पहलवाननि लाइ ॿियनि फंड लाइ मगर हिननि खे हमेशह नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। इहो बि तव्हांखे असीं ॿुधाईंदा हलो त मीरपुर ख़ासि में जेको अंबनि जी निमाइश लॻंदी आहे उते बि मल पहलवान खे घुरायो वेंदो आहे मगर उते बि हिननि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। स्पोर्ट्स खाते जी करप्शन जे करे हितां मल जेके आहिनि उहे सख़्तु मुतासिर थिया आहिनि। अचो त उन हवाले सां हिते जेको मल लॻाईंदड़ ऐं मल सां जेको प्यार रखंदड़ हिकु असां सां शख़्स मौजूदु आहे उन सां ॻाल्हि ॿोल करियूं उनजो छा चवणु आहे। नालो हाजी केतिरे अरसे खां भला तूं मल पहलवाननि सां गॾु हूंदो छा ही तुंहिंजो शौक़ु आहे या छा? मुंहिंजो शौक़ु हिन खां 1950 खां वठी आहे 1950 खां वठी मुंहिंजो शौक़ु आहे जंहिंमें सिंध जा मशहूरु पहलवान जेके अंब शीदी बखर शीदी शेर मीरबर जो नालो अब्दुल करीम हुन खां वठी ऐं इहे पंहिंजी सिंधी सकाफ़त खे खणी अचां। ग़रीब मिसकिन आहियां पर मूं वटि कुझु कोन्हे पर मुंहिंजी दिलि हिन सां आहे सकाफ़त सां आहे। कहिड़ो तुंहिंजो भला रोज़गार जो ज़रियो आहे? रोज़गार मुंहिंजो को कोन्हे बाबा ऐं मज़ूरी कंदो आहियां धंधो कंदो आहियां पोरियो कंदो आहियां गोॾनि जो कंदो आहियां पर अॼु तक तव्हां पीरसन थी वियो मूंखे धंधो बि कोन थो थिए पर इन सकाफ़त लाइ पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु आहियां। किथे किथे वेंदो आहीं भला जीअं मलनि जा मुक़ाबला थियनि? मेला मलका थींदा आहिनि भिटशा ते वेंदो आहियां कलंदर ते वेंदो आहियां बहरहाल जिते बि दरगाहूं आहिनि मेला आहिनि मलाखड़ा आहिनि उते हर जॻह ते पुॼंदो आहियां। इन में भला तव्हांखे कोई इनाम वग़ैरह या स्पोर्ट्स खातो या ॿिए मूंखे कुझु बि नथो मिले कुझु बि कोन थो मिले जिते बि वञा त मां कुझु वरी पंहिंजे शहर जो मलाखड़ो करियां थो न इहो ई मुंहिंजो महिरबानी मुंहिंजे शहर वारनि सां उन बि मूंसां तावन करे मुंहिंजो मलाखड़ो कनि था। बाक़ी असां वटि को न को ग्राउंड आहे न को ॿियो आहे न को टियों आहे ऐं इहा ई उमेदु कंदे त ग्राउंड ॾिनो वञे हिते सकाफ़त ॾिनो वञे पहलवान ॾिनो वञे जेको सिंधी सकाफ़त खे असीं अॻिते वधायूं नौजवान खे अॻिते वधायूं। तोखे भला मल त शौक़ु आहे जेको ॾिसण जो तूं वेंदो आहीं भला उन में तूं अॼु ताईं पाण मल वेड़ियो या न? न मल कोन वेड़ा हा पर बचपन खां वठी अञा 10-12 साल खां वठी मुंहिंजे पंहिंजी सकाफ़त में हिन वक़्तु ताईं कहिड़नि कहिड़नि शहरनि में तूं वियो आहीं? भिटशा ते वञा थो कलंदर ते वञा थो मीरपुर ख़ासि निमाइश ते वञा थो जिते मेहर शाह जो लॻे थो मेलो भिटशा को कलंदर जो मेलो लॻे थो जिते मेलो लॻे थो न उन मेले ते बिल्कुलु वेंदो आहियां। सभिनी मलाखड़नि ते वेंदो आहीं तूं पाण ॾिसंदो आहीं त मलाखड़ा किथे ग्राउंडनि जा मसइला किथे ॿियो हिते कहिड़ा हिननि खे वधीक मसइला हूंदा? ग्राउंड अॼुकल्ह सिंध में किथे बि कोन थो मिले सभु वीचारा जेके आहिनि अॼु जेका ॿियूं नयूं रांदियूं निकितियूं आहिनि तिन खे अहमियतूं ॾेई अॻिते करे असांजी सिंधी सकाफ़त आहे हज़रत अली मुश्किल कुशा जी मल आहे जेके पंहिंजो नबी करीम बि वेही दाद ॾींदो हो अॼु हुनखे जेको असां माण्हू धिके 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 पुछिते करे हुनखे उहो पुछण वारो कोन्हे। मूंखे भला इहा ख़बर आहे मल शुरूआति कॾहिं खां थी या कंहिं कई शुरूआति? बाबा हीअ मल शुरूआति हज़रत अली मुश्किल कुशा खां थी आहे जेको उहो जेको पंहिंजो नबी करीम वेही हुनखे दाद ॾींदो हो। कीअं थो लॻे भला अॼु तव्हां हिते मलाखड़ो ॾिसण आहियो कीअं पियो लॻे मलाखड़ो? साईं माशाल्लाह असांजे शहर में भलो मलाखड़ो थो लॻे बहरहाल असांजे शहर जा माण्हू हिननि सां ताउन करनि त ॿिया नथा करनि। इन जे ख़ुशी जे मौक़े ते 14 अगस्त जे हवाले सां ई मेल लॻे रहियो आहे ऐं चोथों रोज़ अॼु बि इनशाला इन में घणा हमरा ईंदा ऐं इनाम वग़ैरह ॾींदा। तव्हां भला किथे रहंदा आहियो? असां टंडे जान मोहम्मद में रहंदा आहियूं। टंडे जान मोहम्मद में भला कहिड़ा ग्राउंड वग़ैरह आहिनि जी मल पहलवान तव्हां हिन ग्राउंड जी हालत ॾिसो पिया तमामु ख़राबु लॻी पई आहे पथर लॻा पिया आहिनि मल पहलवान खे ज़ाहिर धक बि रसंदो हूंदो ऐं पोइ अहिड़ा के ग्राउंड आहिनि जीअं स्पोर्ट्स खाते में फंड बि हूंदा आहिनि हिते को ग्राउंड आहे मल पहलवान लाइ? न साईं फ़िलहाल न आहे को बि न आहे फ़िलहाल ऐं अलाह जे हुकुम सां असांजे शहर जा अहिड़ा ज़िमेदार आहिनि जेका ग्राउंड मुहैया करनि सघनि था ऐं उन्हनि लाइ अवां ताउन जी ज़रूरत आहे। हिते के सहूलियतूं आहिनि मल पहलवान खे या न? फ़िलहाल न आहिनि। कीअं आयो तूं? हिते मलाखड़ो ॾिसण आयो। नालो छा आहे तुंहिंजो? दिलीप कुमार। जी। कीअं पियो लॻे तोखे मलाखड़ो भला? सुठो पियो लॻे जी। केतिरनि ॾींहंनि खां पियो अची हिते? अॼु आयो आहियां। तूं मलाखड़ा ॾिसंदो या पढ़ंदो पई? पढ़ंदो आहियां।
कहिड़ी क्लास में 9th क्लास में कीअं पियो लॻे तव्हांखे मलाखड़ो साईं तमामु सुठो मलाखड़ो आहे ऐं ख़ुशी महसूसु थिए थी त के अहिड़ी ख़ुशियूं थींदियूं रहनि ऐं सुठी ॻाल्हि आहे वधीक हालति ॾिसो आहे ग्राउंड जी या को फैसिलिटी को मिलियल हुजे अहिड़ो को पार्क वग़ैरह या ग्राउंड वग़ैरह उहो त कुझु आहे कोन हिते मतिलबु हिते टंडे जानवरनि जे शहरनि खे एंटरटेनमेंट ॾियण लाइ सिर्फ़ु इहो मलाखड़ो आहे या ॿियूं कहिड़ियूं रांदियूं वग़ैरह बि थींदियूं आहिनि साईं क्रिकेट थींदो आहे मलाखड़ो बि आहे फुटबॉल बि आहे ऐं ग्राउंड में कॉलेज वारे ग्राउंड में थींदो आहे पर ॿियो मख़सूस ग्राउंड हूंदा आहिनि न जेके रांदि खेॾण जा उहो न आहिनि हिते भला कंहिंजे तरफ़ां थींदो आहे शहरनि जे तरफ़ां थींदो आहे या हिते जा कुझु माण्हू कराईंदा साईं कुझु वॾा माण्हू आहिनि ॿ टे मीर साहब जेके आहिनि उहे कराईंदा आहिनि ॿियो शहरी पंहिंजो मदद पाण उहे कराईंदा आहिनि बिल्कुलु ऐं सुठो आहे शुक्र आहे मौला जो 6 महीने या साल ते को ख़ुशी नसीब थिए थी दोस्त मिलनि था ऐं मलाखड़ो बि थिए थो तमामु दिलियूं कढनि थियूं पंहिंजो पाण में अला हिते को टिकट वग़ैरह हूंदो आहे या ईअं ई माण्हू ईंदा आहिनि ॾिसण टिकट वग़ैरह कोई कोन्हे ईअं ई आहे बिल्कुलु आम आहे नालो छा आहे तुंहिंजो अकबर अली केतिरनि ॾींहंनि खां ई मल लॻे पई हीउ चोथों ॾींहुं आहे 4 ॾींहंनि खां ई मलाखड़ो हली रहियो आहे मोहसिन शाह दरगाह जे पासे में टंडो जान मोहम्मद शहर में हीउ मीर फारूक जी बदौलत सां ई हले पियो जेको मल जो मलाखड़ो आहे सिंध खां ऐं लाहौर खां उत्तर खां माना मल अची हिते माना पहलवानी जो मुज़ाहिरो कंदा आहिनि ऐं असांजी आवाम टंडो जान मोहम्मद जी आवाम ॾाढी ख़ुशि थींदी आहे तफ़री करण लाइ मिलंदी आहे ॾाढो इंजॉय कंदा आहिनि माण्हू अलाए किथां किथां खां ईंदा आहिनि वॾेरा ईंदा आहिनि पोइ हिते मलनि खे जेको सुठी रांदि रहंदो आहे उनखे पंहिंजो इनाम वग़ैरह ॾिनो वेंदो आहे ॾाढा हिते ख़ुशि थींदा आहिनि माण्हू अहिड़ियूं शयूं हुजनि जंहिंमें जीअं हाणे ॾिसो न मलाखड़ो आहे सॼा पब्लिक जा माण्हू अची था वञनि हर माण्हू खे अचण ते हूंदो आहे अहिड़ा के आहिनि जेके खेल थींदा आहिनि जेके रांदियूं जंहिंमें वधि खां वधि आवाम जी शिरकत हुजे जी आहे क्रिकेट में तमामु नाइट टूर्नामेंट वग़ैरह थींदा आहिनि हिते ॾाढी आवाम ईंदी आहे ऐं नंढा नंढा ॿार असां टंडो जान में पार्क वग़ैरह आहे हुते ईद मुराद माना ॿार खेॾंदा आहिनि इंजॉय वग़ैरह कंदा आहिनि 15 साल मूं पाण मल विढ़ियो आहे ऐं मूं सिखिया वरितो आहे मुंहिंजो उस्ताद साजन मरी आहे पोइ उन मां मूं मल जो सिखिया वरितो आहे सिखण खां पोइ जॾहिं असांजे डिवीज़न मीरपुर ख़ासि में अनुसर हूंदो खान मोहम्मद माची पोइ उन सां गॾु जीअं असांखे विढ़ाईंदो त उहो मलनि खे बि ॾिसंदो ऐं मलनि सां गॾु जे हू पीरसन माण्हू हूंदो वरी मूंखे पाण सॾींदो चवंदो तूं अची जमादारी जा ही अनुसरी तूं कर ऐं उन सां गॾु पोइ ॿिया पहलवान हूंदा घणा पोइ हुन ॿिनि खे हू कोन सॾींदो पोइ मूंखे चवंदो मलनि खे बि चवंदो त हीउ मुंहिंजो शागिर्दु आहे ऐं जेको आहे सो हिनखे अनुसरी मुंहिंजी जमादारी जेको हूंदो आहे डिवीज़न ते ऐं हिनखे ॾियां थो पोइ उन खां पोइ हुनखे तक़रीबन अॼु 15-16 साल थी विया आहिनि मूंखे हिन मलनि सां गॾु हिन जमादारी जे लिहाज़ सां ऐं जेको आहे सो हिननि सां गॾु किथे किथे वेंदा आहियो भला या मीरपुर ख़ासि डिवीज़न में वेंदा आहियो या ॿाहिरि मुल्क बि कॾहिं विया आहियो छा मल साईं ॻाल्हि ॿुधो त हाणे असां डिवीज़न मीरपुर ख़ासि में असां हिते त हुई इहो कमु पंहिंजो मलाखड़े जो कंदा आहियूं पर जेकॾहिं ॿाहिरि मुल्क असांजा पहलवान विया आहिनि असीं अञा ताईं कोन विया आहियूं छो त असांजी दिली ख़्वाहिश बि आहे मूं वटि पहलवान वेड़ा आहिनि मल बि जेकॾहिं मूंखे चाह त ॿिए ॿाहिरि मुल्क जो कनि त ऐं मूं वटि पहलवान बेड़ा आहिनि उन्हनि खे विढ़ाए बि सघां थो ऐं वठी बि वञी सघां थो कहिड़ा पहलवान भला हुननि जा नाला ॿुधाईंदे जेके ॿाहिरि मुल्क ताईं वञी सघनि था या जेकॾहिं मुल्क में बि किथे मुक़ाबला थियनि उते वञी पंहिंजो नालो कमाए सघनि था जी हा साईं असां वटि अहिड़ा ई पहलवान वेठा आहिनि कुर्बान होती पोटो आहे जान मोहम्मद बुगटी आहे पहलवान एॾा मरी आहिनि मुमताज़ मरी आहे यार मोहम्मद मरी आहे ऐं इम्तियाज़ मरी आहे छो त हुननि जो पीउ पहलवान हो अहमद मरी साजन मरी ऐं उन खां पोइ ॿिया छोकिरा आहिनि हींअर सीधी बि असां वटि सुठा पहलवान आहिनि ऐं मल तक़रीबन 20 खां मथे जीअं त 40-50 पहलवान असां वटि अहिड़ा आहिनि जेको ॿाहिरि मुल्क विढ़ी सघनि था तव्हांखे भला स्पोर्ट्स खाते में फंड हूंदा आहिनि तव्हांखे को फंड वग़ैरह ॾींदा आहिनि या जीअं मीरपुर ख़ासि में मैंगो फेस्टिवल हिकिड़ो प्रोग्राम थियो इन में तव्हांखे को नज़रअंदाज़ कयो वियो इन में तव्हांखे शामिलु कयूं साईं इन में छा आहे त फंड जेको असांजो ईंदो आहे स्पोर्ट में त उहो असां ताईं अॼु ताईं कोन मिलियो आहे मीरपुर ख़ासि में जीअं रांदियुनि जा फंड ईंदा आहिनि उहो फंड अॼु ताईं असांखे न मिलियो आहे ऐं बाक़ी जेको मैंगो फेस्टिवल में असांखे शामिलु कयूं उहो बि असीं हुननि शामिलु कोन कयो असां मिनथुनि सां वञी पाण शामिलु थियासीं छाजे करे त हुननि असांखे इहो ई चयो त भई बजट कोन्हे अॼु पैसा कोन्हनि पोइ जॾहिं पैसा थी विया आहिनि तॾहिं पैसनि जे बारे में असीं विया आहियूं त उहो असांखे पैसा बि न मिलण जो चयूं त अॼु फिलाने कोन ॾिना आहिनि अॼु ईअं सम्झ फिलाने तालके जा पैसा कोन आया आहिनि ऐं उन तालका हालांकि तालकनि टोटलनि जा पैसा बि वठी विया पाण वटि रखियूं जॾहिं असीं घुरण विया आहियूं चयूं त हाणे तव्हां वञो जियो स्पोर्ट आहे उन खां वठो वरी चयूं त DC साहिब खां वठो पर असांखे उहो जेको आहे अधु पैसा मिलिया अधु मिलिया ई कोन्हे
केतिरा पैसा तव्हांजा खाई विया हूंदा इहा स्पोर्ट्स खाते वारा? साईं असांखे जेकॾहिं चयो हुननि 90,000 जो त असांखे मिलिया आहिनि 60 ईअं सम्झ 30,000 असांजा उहो विचो विच खाई विया आहिनि जेके पैसा ॾियण वठण वारा। ई मल जेके टंडे जान मोहम्मद में ॾिसण जा तव्हां मौक़ो ॿुधा हूंदा जॾहिं त जेको साजन मरी आहे उनजो मौक़ो ॿुधा हूंदा। हिन वक़्तु असां गॾु हिकु मल मौजूदु आहे जंहिंजो तालुक़ु नवाब शाह सां अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त तव्हां सां हिते कहिड़ा मसइला थियनि था। ग्राउंड में असीं बीठा आहियूं, असां पाण ॾिसूं पिया हुन ग्राउंड जी तमामु हालति ख़राबु आहे। जीअं मल पहलवान मलाखड़ो कंदा त हुनखे ज़ोर सां धक बि ईंदो आहे, हिनखे को नुक़सान बि थी सघे थो। अचो हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं जो छा चवणा। सराऊं ॻोठ ज़िलो नवाब शाह ॻोठ दौलतपुर उतां जो पहलवान आहे। हीउ टंड नालो सर मुंहिंजो कुर्बान होथी पोटो आहे, ज़िलो नवाब शाह खां आयल आहियां। हीअ असां टंडो जान मोहम्मद प्रोग्राम थियल आहे उन मलाखड़े पहुता आहियूं, पर असांजी रांदि जेका आहे हिन सां कंहिं बि हुकूमत जो असांजे रांदि सां को बि तावन न आहे। जेके बि असांजा पुराणा पहलवान रिटायर थी विया आहिनि उन्हनि खे का बि शइ न मिली आहे, उहे ईअं ई वेठा आहिनि। पोइ हाणे उहे यके मुक़ाबला कयूं, आख़िर रिटायर बि थियणो आहे। स्पोर्ट्स खाते वटि फंड त जाम ईंदा आहिनि, तव्हां मल पहलवाननि खे छाजे करे हू कोन पिया ॾियनि? साईं ख़बर न आहे, जंहिंखां बि असां उन्हनि खां पुछूं था मिनिस्टरनि खां या छा जेके बि उते सेक्रेटरी आहिनि स्पोर्ट बोर्ड में उन्हनि खे असां चऊं था असांजे मल जा फंड आहिनि या छा, उहे चवंदा का बि शइ न मिली आहे। उहो जेको फंड आहे सभु पाण खाई था वञनि। किथे किथे विया आहियो अॼु ताईं जॻह मल? असां साईं बलोचिस्तान कोटिया ऐं ॿियो मलाखड़ा असां विड़ी आया आहियूं साईं ईरान में, उते बि विड़ी आया आहियूं। उते बि जेके वरी असांखे हितां घुराइनि पिया उहे बि उते वरी माल खाई था वञनि। असांजे खटे था अचूं, असांखे चवनि असांखे कुझु न मिलियो आहे। तव्हांजो गुज़र सफ़र सिर्फ़ु छा इहो मल ते आहे या ॿिए के अहिड़े मसइलनि में बि आहे या को ज़मीनदारी आहे या ॿियो को कमु धंधो कंदा आहियो? बसि असांजो गुज़र सफ़र जो जेको अवाम ग़रीब अवाम आहे उन्हनि खे रांदि ॾसियूं था, उहे असांखे उहे इनाम ॾियनि था, असांजो इंसाफ़ कनि था। गुज़र सफ़र असांजो उन ते ई थिए पियो, बाक़ी हुकूमत जे तरफ़ां असांखे कुझु बि न मिलियो आहे। तव्हां छा था सम्झो जहिड़ी तव्हां पहलवानी करियो था ओड़ो इनाम मिले थो? साईं बसि मिड़ई ग़रीब अवाम आहे, पोइ पंहिंजे हिसाब सां ॾिए थो। बाक़ी जेतिरा असां पहलवान आहियूं, जेतिरा असांजा खाधा महांगा आहिनि, उन हिसाब सां असांखे कुझु बि न मिलियो आहे।
मल पहलवान जी ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी हूंदी। उन खां अलावा कराची डिवीज़न जो जेको मल पहलवान एसोसिएशन जो जनरल सेक्रेटरी आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियो। हू टंडे जानम जहिड़े शहर में हिते कीअं पहुतो? सर नालो छा आहे तव्हांजो? ख़ैर मोहम्मद भट्टी मुंहिंजो नालो आहे ऐं मुंहिंजो तालुक़ु मुआच ॻोठ बल्दिया टाउन कराची सां आहे। अक्सर मलाखड़ा सॼी सिंध में थियनि था, बल्कि पूरे मुल्क में थियनि था ऐं सभ खां वधीक सिंध में थियनि था। हींअर 1 महीने खां पोइ जेको आहे मल पहलवाननि जो जेके सीज़नली मेला थींदा आहिनि दरगाहनि जा सिंध जे अंदरि, उहे शुरू थियण वारा आहिनि। उन्हनि खे हथी वठराइण जे लाइ जेके हींअर मल एसोसिएशन तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध जे अंदरि मलाखड़ा कराया पिया वञनि, जीअं त मल पहलवान बेरोज़गार थी न वेहनि पंहिंजे घर ऐं पंहिंजी एक्सरसाइज़ ऐं पंहिंजा मलाखड़ा ऐं पंहिंजी कुवत सां उहे जारी रखण जे लाइ मलाखड़ा कराया विया आहिनि एसोसिएशन तरफ़ां। ऐं उन्हनि सां गॾोगॾु असांजी अपील आहे स्पोर्ट्स जेका असांजी आहे यूथ फेयर स्पोर्ट्स जे इदारे खे। सिंध जे अंदरि 27 ज़िला आहिनि, उन्हनि में सिर्फ़ु 15 खां 16 कोच आहिनि, बाक़ी कुझु ज़िला कोच खां महरूम आहिनि ऐं कुझु पहलवाननि जा वज़ीफ़ा 5 सालनि खां बंदि आहिनि, उहे असांखे ॾिना वञनि ऐं ॿियनि जेके रहियल ज़िला आहिनि उन्हनि में कोच मुक़ररु कया वञनि। ऐं मल पहलवाननि जे लाइ ख़ासि कलंदर ऐं फिटाई सरकार खां सवाइ को बि सिंध में मलाखड़ा स्टेडियम न आहे, को ट्रेनिंग सेंटर न आहे। हर शहर में घटि ज़िले डिस्ट्रिक्ट लेवल ते जेको ट्रेनिंग सेंटर मलाखड़े जा ठाहिया वञनि, जीअं त सिंध जी क़ौमी रांदि हिकिड़ो त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सिंध जी जेका मल रांदि आहे उनखे क़ौमी करार ॾिनो वञे, सिंध जी क़ौमी रांदि आहे। ॿिए नंबर ते हर ज़िले में या डिवीज़न लेवल ते हिकिड़ो मलाखड़ा स्टेडियम ठारायो वञे ऐं हर ज़िले डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो ट्रेनिंग सेंटर ठारायो वञे, जीअं त असांजा मलाखड़ा क़ाइमु ऐं दाइमु रहनि। ईंदड़ नसल जेका आहे हीअ मल असांजी सक़ाफ़ती रांदि आहे, असांजो वरसो आहे, असांजो हिकिड़ो असांजी क़ौमी रांदि आहे। हुनमें नौजवान सिखिया वठी वरी जीअं असांजा वॾा पहलवान पोयां जेके हिन दुनिया मां छॾे विया आहिनि या रिटायर थी विया आहिनि, उन्हनि जे नाले ते टूर्नामेंट थियणु खपनि, वॾा मलाखड़ा थियणु खपनि, जीअं त असांजी सिंध जा माण्हू हिन शइ खे विसारे न सघनि ऐं हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहे। सर तव्हां मल एसोसिएशन जा अॻुवान आहियो, जनरल सेक्रेटरी आहियो, तव्हां छा था सम्झो भला सिंध हुकूमत या हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा हिन मलनि सां को ताउन हूंदो आहे, या हिननि जे ॿारनि खे रोज़गार या हिननि खे को रोज़गार जहिड़ो मसइलो, या तव्हांजी कंहिं सां अहिड़ी का ॻाल्हि ॿोल थी आहे छाजे करे मल त हिकु सिंध जी सक़ाफ़त रांदि आहे, हिनखे हमेशह नज़र अंदाज़ कयो थो वञे? अहिड़ो को मौक़ो मिलियो आहे तव्हांखे कॾहिं कंहिं मल खे को रोज़गार जो ज़रियो मिलियो हुजे? न, असांजी बाबस्तगी 20 सालनि खां वठी मलाखड़े में आहे। कॾहिं बि को मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कॾहिं क़िस्मती को हिकिड़ो को मिनिस्टर या अॼुकल्ह जी जेका इक़्तिदार में असांजी लीडरशिप वेठी आहे, लीडर बिरादरी वेठी आहे, कॾहिं बि असां वटि मटे कोन आहिनि, असांजे ॾुख सुख में शरीक कोन थिया आहिनि। मल पहलवान जेके आहिनि उहो पंहिंजी ताक़त गॾु करे, पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो ॾेखारे, असांजी ताक़त ऐं असांजी हौसल सिर्फ़ु इहा जेका आवाम ऐं सिंध जी इन्हनि खे पसंदि करे थी, उहा हौसला अफ़ज़ाई करे थी, थोरो घणो इनाम ॾिए थी। उन में ई मल पहलवाननि जी जेका तइलीम आहे बचनि जी, उन जे करे हले थी। ऐं को बि सरकारी नुमाइंदो कॾहिं बि असां मल पहलवान वटि लड़ी कोन आयो, या जेके MN MP असांजा जेके चूंडियल आहिनि उहे बि असां मल पहलवान वटि कोन आया आहिनि। 3 महीना पहिरीं कराची शहर जे अंदरि असांजो पहिरीं स्पोर्ट्स जो सेक्रेटरी हुयो शोएब सिद्दीकी साहिबु, हिन वक़्तु जेको आहे कमिश्नर कराची आहे, उन हिकिड़ो वॾे में वॾो मलाखड़ो सिंधी ॻोठ पिपरी कराची में करायो, आल पाकिस्तान चैंपियनशिप मलाखड़ा। ऐं मुंहिंजी गुज़ारिश आहे अवां जो सिंध TV जी वॾी महिरबानी आहे जो असां वटि अॼु पहुती आहे। ऐं डिवीज़न मीरपुर जे हवाले सां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त हर डिवीज़न जे अंदरि, जी मीरपुर आहे या हैदराबाद, हर डिवीज़न जे अंदरि आल चैंपियनशिप मलाखड़ा थियनि, जंहिंमें डिवीज़न जा टोटल मल ऐं सॼे पाकिस्तान जा मल शिरकत कनि। उन खां अलावा ज़िलनि में जेके आहिनि हर ज़िला डिस्ट्रिक्ट लेवल जा DCO साहिब जेके आहिनि या स्पोर्ट्स जा जेके चेयरमैन हूंदा आहिनि ज़िले जा, उहे स्पोर्ट्स वारनि सां मिली करे हिकिड़ो वॾो मलाखड़ो कराईंदा, तॾहिं बि असांजे पहलवाननि खे उन वॾे मलाखड़े में हिकिड़े पहलवान खे नौकरी मिलंदी या कंहिंखे वज़ीफ़ो मिली वेंदो। ईअं आस्ते आस्ते मलनि जी जेका बेरोज़गारी ऐं ज़ाती जेके मसइला आहिनि उन्हनि में कमी अची वेंदी। हिन मलाखड़े में सॼी सिंध समेत ॿियनि इलाइक़नि में बि जेके मल पहलवान हिते पहुतल आहिनि, अचो त हुन सां वरी ॻाल्हि ॿोल करियूं। हितां जे तव्हां मल पहलवाननि जा बि वीचार ॿुधाईंदा, हिननि जो इहो चवणो त हुकूमत हमेशह असांखे नज़र अंदाज़ कंदी आहे, ख़ासि तौर ते स्पोर्ट्स वटि फंड हूंदा आहिनि, उन बावजूदि असांखे को बि मल पहलवान खे फंड कोन पियो मिले। हीअ जेको पंहिंजी मदद पाण जेको कंदा आहिनि, जेके हिननि खे माण्हू को इनाम वग़ैरह ॾींदा आहिनि, मगर हुकूमत जे तरफ़ां बिल्कुलु बेध्यानी आहे। ऐं ख़ासि तौर ते तव्हां ग्राउंडनि जी बि हालत ॾिसी सघो था त हिन मल पहलवाननि खे धक बि रसे थो, उन बावजूदि हिननि वटि सां गॾु को न डॉक्टर मौजूदु हूंदो आहे, न ई का हिते का ज़िले जे इंतिज़ामिया तरफ़ां या ॿिए कंहिंजे तरफ़ां का एम्बुलेंस मुक़ररु हूंदी आहे। अचो त हुन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं जो छा चवणु आहे। सर नालो छा आहे तव्हांजो? सर मुंहिंजो नालो अली नवाज़ आहे, मुंहिंजो तालुका ख़ैरपुर मीर सां।
ऐं मां त वधि में वधि छो थोराए थो आहियां, ख़ासि करे सिंध टीवी वारनि जो पंहिंजे वतन जे क़ौमी रांदि सां मुहबत कनि था। ऐं मुंहिंजा 2 टूर लॻा आहिनि, हिकु रशिया जो ऐं ॿियो ईरान जो। उते मां ॾिठो आहे त जेको उन्हनि मुल्कनि में स्पोर्ट वारनि जो मान इज़त आहे त हिते त हिकिड़ो ज़ीरे बराबरि आहे। हितां जा असां नुमाइंदा जीअं उन्हनि खे ख़बर आहे, उहो सिंध जा आया आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे पंहिंजे फ़न जी, पर ख़बर नथी पए त उहे हिन पंहिंजे फ़न सां अलाए छो माटेरियल मां वारो सलूक था कनि। ॿियूं रांदियूं ॾिसो, क्रिकेट आहे जे हिकिड़ो लकड़ी वारी बैट बॉल आहे, तव्हां ॾिठो हूंदो त हिन रांदि सां माण्हू केतिरी मौत हिन वक़्तु ॾींहं जा 4:30 पिया थियनि, अहिड़े गरम ॾींहं में पोइ बि ॾिसो हज़ारे माण्हू अचे इंतज़ार में बीठा आहिनि त जीअं पहलवान अचनि ऐं ज़ोर आज़माई कनि ऐं असां उन्हनि जो ज़ोर ॾिसूं ऐं उनजी मल ॾिसूं। त मुंहिंजो इहो ई उन्हनि खे अर्ज़ु आहे त भई हीअ तव्हांजी रांदि आहे, तव्हांजी क़ौमी रांदि आहे, हिनखे नज़रअंदाज़ न कयो। मुंहिंजी तालीम एम आहे, पर असांखे नौकिरी ॾियण वारो केरु आहे कोन। तव्हां ॿाहिरि मुल्क विया आहियो, भला उते भला मलनि जी क़दुरु आहे न, जेको तव्हां चयो पिया 2 मुल्कनि में असीं ॿाहिरि बि घुमी आया आहियूं? साईं उते एतिरो क़दुरु आहे, एतिरियूं फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि ॿाहिरनि पहलवाननि खे, जो उते हीअं ग्राउंड न आहिनि, उते बाक़ाइदे फोम लॻल आहिनि ऐं VIP कुर्सियूं आहिनि जंहिं ते माण्हू ॾिसण वारा अची वेहनि था। हे त वीचारा पहलवान पटे था विढ़नि, जो उबज़नि जो ख़तरो आहे हिन में, केतिरनि जा उज़बा भॼी पवंदा आहिनि, केतिरा महिल मरी बि विया आहिनि धकनि में, पर पोइ बि हिन रांदि सां अलाए छो क़दुरु कोन थो वञे। पोइ ख़बर न आहे अलाए सिंध जी सकाफ़ती रांदि आहे, अलाए उनजे करे नज़रअंदाज़ कयो थो वञे। बाक़ी ॿियूं रांदियूं ॾिसो त केतिरी मंज़िल ते पहुची। कहिड़नि ज़िलनि में मला? साईं मां पूरी सिंध में रहीम यार खान ताईं मला ऐं भेटैया मां 3-4 एवार्ड खया आहिनि, कलंदर साईं जा एवार्ड खया आहिनि, पर अॼु ताईं कोई बि मुंहिंजी MA तालीम आहे, पर ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि त भई ठीकु आहे तव्हांखे असां नौकरियूं ॾींदासीं, पर अॼु ताईं कोई रिज़ल्ट अहिड़ो मिलियो कोन्हे। नालो छा तुंहिंजो? रहीम खान। किथां खां आयो आहीं? उमरकोट। पर कहिड़ा भला मला अखाड़े वारनि सां मसइला थियनि न, मल पहलवाननि सां? तव्हां हिन ग्राउंड जी हालत ॾिसो, इहा ख़राबु लॻी पई आहे। भला तूं मल कॾहिं सिखियो ऐं केतिरे अरसे खां वेहणु पियो? मल ऐं 2002 में मूं शुरूआति कई आहे मल जी, पर ही ग्राउंड जी हालत ही त हिकिड़ो सकाफ़ती आहे न, स्पोर्ट जे तरफ़ां मलाखड़ा थियनि पिया, हिते आवामी माण्हू कराइनि था, हिते जा ज़िमीदारनि या उन्हनि जी आवाम जी मदद सां थियनि पिया। को अहिड़ो वॾो माण्हू हिते नथो अचे जेको मलाखड़े में अची या पहलवाननि खे इनाम ॾे। हिते 6-7-8 ज़िलनि जा वॾा वॾा पहलवान आयल आहिनि, तक़रीबन ख़ैरपुर खां अली नवाज़ मेतुला, कुर्बान होती पोटो, जान मोहन बुगटी, सिंध जा वॾा वॾा मल सभु हिते मौजूदु आहिनि। हिन में कहिड़ा तरीक़े हूंदा आहिनि? हिकिड़ो तव्हां जांठा चवंदा आहियूं, भला कहिड़ियूं कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंसां तव्हां मल विढ़ो था या कंहिंजे मथां चढ़ी था वञो? उहे कहिड़ी असां कुझु माण्हुनि खे ॿुधायो त असीं अहिड़े नमूने। मल जा 32 अंग आहिनि, उहे हर पहलवान को दा कहिड़ो दा कंदो आहे, को कहिड़ो कंदा आहियो भला उहो ई ॿुधायो। असां बि हणंदा आहियूं, बसि जेको जांठा वांठा हणंदा आहियूं कुझु न कुझु। न उन्हनि जा नाला छा हूंदा आहिनि जेका हणंदा आहियो? जांठा हणंदा आहिनि, वारा कंदा आहिनि, बिलण हणंदा आहिनि। मल जा घणा दा आहिनि? 32 दा आहिनि हर मल खे। पोइ सभु मल त 32 दा न करे सघंदा आहिनि, कंहिंजा कुझु दा हूंदा आहिनि जेके कंदा आहिनि। न हिते भला मलनि जा धक जी लॻण सां हथ टुटी वञनि या पेर टुटी वञनि, पोइ आहे तव्हांजो केरु सार संभाल लहंदो आहे या न? सार संभाल पहलवान पंहिंजी पाण लहंदा आहिनि हुनजी, ॿियो केरु सार लहंदो? को अहिड़ो आहे ई कोन स्पोर्ट जे तरफ़ां मल जी को उहा माण्हुनि नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। स्पोर्ट वारनि बि मल खे पोइते, ॿियनि रांदियुनि खे अॻिते करे छॾियो आहे, मल खे पोइते करे छॾियो आहे। तव्हां किथे किथे वेंदा आहियो हिन खां अलावा? ॿियो पूरे पाकिस्तान मां विड़ियो आहियां, 4 सूबनि में, 3 सूबनि में मल थींदी आहे। बलूचिस्तान में कोयटा वेंदा आहियूं ऐं ॿी बलूचिस्तान में हब चौकी लसबेले वारे पासे मलाखड़ा थींदा आहिनि, पंजाब में थींदा आहिनि, सिंध सॼी में थींदा आहिनि। तव्हां हितां सिंध जा जेके मल वञो था, पंजाब वञो था या ॿियनि सूबनि में वञो था, उते भला मलनि जी छा पोज़ीशन आहे? सिंध में त असांखे ख़बर आहे मल पहलवान खे केरु पुछे कोन थो, ॿियनि सूबनि में भला केतिरी अहमियत आहे? ॿियनि सूबनि में हिन खां वधीक कुझु अहमियत ॾींदा आहिनि, सिंध में तमामु घटि। छो जो आहे बि सिंध जी रांदि, मल जेका न सिंध जी रांदि आहे, पर उनखे पोइते हिते सिंध वारनि कयो आहे, उनजी का बि अहमियत हिते को बि नथो ॾे। को सरकारी वॾो अहिड़ो नुमाइंदो ई कोन जेको ख़ासि मल खे चाहे। अच्छा अमीरनि वॾेरनि मलाखड़नि में अचनि था अर्ज़ी तौरु, मलाखड़ो ॾिसी पंहिंजो हलिया वेंदा आहिनि, वधीक उन्हनि जो कुझु बि कॾहिं बि न कयो आहे।
जानोन बुगटी साहब, तव्हां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि समेत ॿाहिरि कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में अॼु ताईं मल वेड़ी आहे? रशिया ताईं, रशिया जीअं रशिया वञी मुक़ाबला कया आहिनि, रशिया विया आहियूं। ॿाहिरि त ॿिए मुल्क में त कोन, रशिया विया आहियूं। उते भला मल जी छा वैल्यू आहे, हिते सिंध में आहे या उन ॿाहिरि मुल्क में? साईं रांदि जेको सिंध जी सकाफ़ती रांदि आहे, जेको हिन जो सिंध में वधीक आहे इज़त, रांदि हिते सिंध में वधीक आहे। उते त मल खां मुख़्तलिफ़ आहे, थोरो रांदि चेंज आहे उहो, लेकिन असांखे हिते वठण वञण वारा इहे मिड़ी डटा ॾेई वठी आहे, पर उते रांदि चेंज आहे। जी हा, मल पहलवाननि जी भला इंतज़ामिया पर असां तरफ़ां का सार संभाल थी वेंदी आहे या न? न बाबा, गवर्नमेंट जी तरफ़ां का शइ कोन्हे। हा, असांजा कई अहिड़ा पहलवान आहिनि जेके बीमारियुनि में मुब्तला आहिनि, कंहिंखे कारी साई आहे, कंहिंखे फालेज आहे, को अहिड़ा बीमारियूं आहिनि जेके वीचारा हली नथा सघनि, उन्हनि जो को रिटायर आहिनि, उन्हनि लाइ को वज़ीफ़ो, को पघार, का शइ न आहे। ऐं असांजो सिंध हुकूमत आहे, को सार ई नथो लाहे पहलवाननि जी। ईअं वीचारा हलनि पिया दर बदर वॾेरा, या कोई आवाम ग़रीब आवाम जेको तव्हां ॾिसो पिया, इहो ई जेको आहे असां साथ हिननि जो हूंदो आहे। मेला मलागड़ा लॻाईंदा ईंदा आहिनि हिते, ऐं घणा ग़रीब पहलवान, उन्हनि जो गुज़र सफ़र बि इन पहलवानी ते हूंदो आहे। ऐं जेके बीमार आहिनि उहे वीचारा ईअं बीमारी सूर ॾिसी ॾिसी मरी विया आहिनि, जेको आहे ई केरु कोन, को वारस या जीअं को हुन को वज़ीफ़ो या हुन पघार मुक़ररु हुजे, जीअं हुननि जो गुज़र सफ़र बि थिए, पंहिंजो इलाज बि सही नमूने कराए सघनि। अहिड़ो को बि सहारो केरु कोन थो लाहे साईं गवर्नमेंट। तव्हां भला मिपो ख़ासि डिवीज़न समेत कहिड़े भला सिंध जे कहिड़े सुठे ज़िले जे अंदरि तव्हांखे वधि खां वधि मल पहलवान खे अहमियत मिले थी? साईं मल पहलवान त जिते किथे सुठा बि हूंदा आहिनि, किथे मुक़ाबला भला थी वेंदा आहिनि। जिते भली मल थींदो आहे न, भला हिते हुजे या ॿिए हंधि हुजे, किथे मुक़ाबिलो भलो थी वियो न, उते इनाम सुठो हूंदो आहे। तमामु माण्हू वधि में वधि इज़त कंदा आहिनि। अक्सर माण्हू जहिड़ो पंहिंजे मीरपुर डिवीज़न जा वधीक शौक़ीन हूंदा आहिनि। तव्हां छा था सम्झो भला हिन ते मल पहलवान जो गुज़र सफ़र थींदो हूंदो छा? साईं ख़र्चा वॾा आहिनि, कहिड़ो गुज़र सफ़र मल जो हिन ते थींदो आहे? भाड़ा किराया ख़र्च एतिरा महांगाई आहे, जेको हुनजी पूराई थिए ई कोन थो। खाध पीत में जेको सही माना में पहलवान जो खाधो खुराक आहे न, उहो त हिन मल में पूरी नथी थिए। हा न, वॾो ख़र्चा, वॾा खाधा खुराक आहिनि, उहो थिए ई नथो। कहिड़ी खाध खुराक आहे जेको मल पहलवान, जेको हिकिड़ो सुठो मल पहलवान हुजे, हुनखे कहिड़ी खाध खुराक जेका हुनखे हुजे? साईं पहलवानी लाइ हिकिड़ो देसी घियो हूंदो आहे, या जीअं बकरे जो गोश्त हूंदो आहे, या मच्छी हूंदो आहे, या अहिड़ा कई उम्दा खाधा आहिनि, उहो खाईंदो त जान ताक़त कंदो, त हू पहलवान सां मुक़ाबिलो करे सघंदो न। अहिड़ो त को मसइलो कोन्हे। पहलवानी हाणे मल विढ़नि था, हुनखे को 10 को 20 ॾींदा रुपए हिननि मां। हाणे छा हू वञी बादाम वठंदो या वञी छिलो वठंदो, हू छा थो करे सघे? हिन वक़्तु केतिरा मल हूंदा जेके मल छॾे विया हूंदा, या कंहिंजूं टंगूं टुटी वियूं हूंदियूं, या बांह टुटी वेंदा मल विढ़ण जे अंदरि, उन जी कंहिं सार संभाल लधी आहे न? न साईं, गवर्नमेंट जी तरफ़ां कंहिं कोन लधी आहे, पर उहो यार दोस्त जीअं हूंदो आहे ज़माने में, उहो को ग़रीब सम्झी उन्हनि खे ॾिए त ॾिए। भाई गवर्नमेंट जी तरफ़ां कंहिं बि सार कोन लधी आहे। कई मरी विया आहिनि अहिड़ा वीचारा बीमारियुनि में चुड़ी चुड़ी। अनवर सेवाणी वीचारो उन खे बीमारियुनि में मुब्तला, उहो वीचारो गुज़ारे वियो। ऐं के साईं समन शाह जेको हुयो बीमारियुनि में, उहो वीचारो गुज़ारे वियो। हींअर नंबर जमाली जेको पुराणो रिटायर पहलवान आहे, तमामु पहिरें जोड़ जो हाई क्लास जो पहलवान हो, हींअर उहो बीमारी जे मुब्तला में पियो आहे, हुनजो को सहारो ई नथो लाहे। ईअं बीमारी जे बिस्तरे में पियो आहे, चुड़े ॾींहुं पियो, जॾहिं ख़ुदा जे तरफ़ां पूरा थियनि। तव्हां छा था सम्झो भला हीअ जेके ग्राउंड तव्हां मल पहलवान जेके मल विढ़ो पिया, सही आहिनि? साईं ग्राउंड त हाणे असां लाइ सही आहे। असां जिते किथे विढ़ंदा आहियूं, माण्हू हिते तमामु शौक़ीन आहिनि, तमामु इज़त कंदा आहिनि, उन जे हिसाब सां आया आहियूं। ऐं असां घुरायो वियो आहे, ईअं कोन आया आहियूं, घुरायो वियो आहे, उन हिसाब सां आया आहियूं। माण्हू तमामु इज़त कंदा आहिनि हिते, सुठो माना इज़त कंदा आहिनि, बिल्कुलु सुठे नमूने। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु ठठे जो जेको रहीम बख़्श शदीद मौजूदु आहे, जेको नाले वारो जेको मल हो बुगटी, उनखे जेको हिन मल मारी आहे। हितां जे माण्हुनि जेके पिंडाल में वेठल हिननि ख़ूब दाद हासिलु कई, ऐं उनखे अलावा हिननि खे इनामत ॾिना। तव्हां पाण ॾिसो त मल पहलवान केतिरी ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। हिननि जा बि खोड़ सारा मसइला आहिनि, मगर हिन जो को बि मसइलो हल कोन थो थिए। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं त तव्हां जेॾीमहिल मल जीते वेंदा आहियो, जेकर ॿिए खे किराईंदा आहियो, तव्हांखे कीअं महसूसु थींदो आहे? कीअं पियो लॻे जेॾीमहिल तूं कंहिंखे मल किराईंदो आहीं, या कीअं तोखे महसूसु छा थींदो आहे? मल किराईंदो दिलि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे की सुठे पहलवान खे दसींदा आहियूं, अवाम बि ख़ुशि थींदी आहे, असांखे दिलि में ख़ुशी थींदी आहे ॾाढी। किथे किथे तूं मल विढ़ियो हिन खां अलावा? तक़रीबन आउं सिंध, बलोचिस्तान, पंजाब ताईं विढ़ियो आहियां। जी हा, हिन में इनामूं खटी वयुमि। गवर्नर गोल्ड कप तक़रीबन 4-5 खटी चुको आहियां। भिटाई अवार्ड खटी चुको आहियां। असां ख़ानदानी पहलवान, मुंहिंजो वाल साहब पाण मल विढ़ंदो, अंब शीदी, ऐं मुंहिंजा 2 भाउर बखर शीदी ऐं शेर शीदी। तक़रीबन सभु पहिरीं जोड़ में, हिन महिल आउं पहिरीं जोड़ में आहियां। हींअर मुंहिंजो पुटु विढ़े पियो, ख़ुदा बख़्श नालो अथसि, ॿिए जोड़ में। ऐं 2-3 शागिर्द आहिनि मुंहिंजा, उहे ॿिए जोड़ में विढ़नि था। हिकिड़ो पहिरीं जोड़ में सैयदा ज़ुल्फ़कार शाह, ॿिए जोड़ में राशिद अली खटियाणा, ऐं 3 नंबर ॿियो मुंहिंजो पुटु आहे, ख़ुदा बख़्श नालो हुनजो। असां हिन मल जी ख़िदमत कयासीं तक़रीबन माइटनि खां वठी। हिन में भला कहिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि? को जांठा लॻाईंदा, केतिरा तरीक़ा हूंदा आहिनि मल किराइण में? या मल जा तक़रीबन 32 दा हूंदा आहिनि। पोइ जेको जहिड़ो इस्तेमालु करे, जांठो हणे
वारो करे या घुमाए दसे अंदरियूं हणे उठ डाउण करे पोइ जंहिंखे जेतिरो दा लॻंदो उहो हणी छॾींदा आहियूं हुते तक़रीबन 2 दा त गॾु कोन थींदा। तूं जेको खेॾींदो आहीं त मल विढ़ंदो आहीं उहो कहिड़ा हणंदो आहीं? आउं जांठो बणंदो आहियां, घुमाए वेंदो आहियां, वारो कंदो आहियां, उठ डाउण फसाईंदो आहियां। तक़रीबन इहे मुंहिंजा दा कामयाबु आहिनि। तव्हां छा था सम्झो भला मल पहलवाननि खे जेके माण्हू इनाम ॾींदा आहिनि इहे इनाम पूरो थींदो आहे या तव्हांजो ख़र्च में पूरा हूंदा आहियो? इहो असांजो ख़र्च में पूरो आहे। आख़िर बच्चनि जी रोज़ी बि असांजी इहा आहे। असांजी हुकूमत तरफ़ां का बि परघोर न आहे। स्पोर्ट जे तरफ़ां न असांखे नौकरियूं न असांजी बच्चनि जी तइलीम आहे, कुझु बि न आहे। सभु असां हिन मल ते गुज़ारण कंदा आहियूं। जेका हीअ असीं पंहिंजे इशू जे तरफ़ां हीअ मलाखड़ा करायूं था, जिते हिन दरगाह जो मेलो आहे न सरकारी मेलो आहे, हीअ अवामी मेलो आहे। असां पंहिंजे मल इशू जे तरफ़ां करायो आहे, जिन मूंखे ठठे खां घुरायो आहे। वधीक तव्हां पाण ॾिसो पिया हीअ अवामी असांखे साथ ॾे बीठी आहे। केतिरनि ॾींहंनि खां तूं हिते ठठे खां आयल? जी सर, केतिरनि ॾींहंनि खां तूं हिते आयल? हा मूंखे 3 ॾींहं थिया आहिनि, इन मेले ते आयो आहियां। हा मूंखे हिन दोस्तनि घुरायो चयो अचु मेले ते। हिते आउं तक़रीबन 15 सालनि खां पोइ आयो आहियां हिन शहर टंड जान मोहम्मद में। तव्हां सिंध खां सवाइ ॿियनि किन ज़िलनि में वेंदा आहियो या न? हा ज़ाहिर ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं था, सिंध, पंजाब, बलोचिस्तान सभिनि में वेंदा आहियूं असां। मल किरंदा आहिनि, धक रसंदो आहे, हुननि जो को इलाज वग़ैरह या कराईंदा आहिनि या? इलाज असीं पंहिंजो पाण कराईंदा आहियूं। पोइ कॾहिं 15 ॾींहं घर पिया हूंदा आहियूं, कॾहिं महीनो पिया हूंदा आहियूं। के त अहिड़ा पहलवान जेको मल ई छॾे हले हिकिड़े धक सां, अला पना ॾे बांह भॼे थी, टंग भॼे पई, उहो त माज़ूर थी हलिया। की गुज़र सफ़र तव्हांजो सिर्फ़ु मल ते आहे या ॿियो को रोज़गार जो ज़रियो आहे? असांजो गुज़र सफ़र मल ते आहे। थोरी घणी पंहिंजी ज़मीन बि आहे, पर ख़ासि करे असांजो अबे ॾाॾे खां वठी जहिड़ो वरसे में मिलियल असांखे मल। मुंहिंजो माण्हू हींअर ताईं अॼु ताईं तव्हांजी फैमिली में हूंदा जेके मल विढ़ंदा आहिनि? फैमिली में त हीअं तक़रीबन असांजी फैमिली में 10 पहलवान विढ़नि था, जंहिंमें हिन में हिकिड़ो पुटु मुंहिंजो शामिलु आहे, 2-3 भाइटे आहिनि उहे विढ़नि था, 2 सोट आहिनि। 10 पहलवान तक़रीबन हिकिड़े ई घर जा असीं विढ़ूं था भाती। तव्हां सिंध में बि मल विढ़ो पिया ऐं पंजाब में विया आहियो, भला मल जी वधि खां वधि क़दुरु किथे हूंदी आहे? सिंध में। जी हा। हूंदो शहरनि खे एंटरटेनमेंट ॾियण लाइ हिते जेको मलाखड़ो रथियो वियो आहे, हिते जेके मल पहलवान मल विड़ी पंहिंजो हिसो ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि। अचो त हुन हवाले सां हितां जो जेको आहे सियासी अॻुवान आलम कुंभार उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो छा चवणु आहे। सर, अॼु जेको टंडे जानवरनि जे शहरनि खे एंटरटेनमेंट जा मलाखड़ो रखियो वियो आहे, हीअ छा शहरनि जे तरफ़ां या हिन मल पहलवान पंहिंजे तरफ़ां रखियो? सभ खां पहिरीं त सिंध टीवी वारनि जो मीरपुर ख़ासि डिस्ट्रिक्ट जा आउं शुक्रगुज़ार आहियां जेको हिन टंडे जान मोहम्मद जे सकाफ़ती मलाखड़े में हिते शिरकत कई अथनि। ऐं नज़ीर पंवर साहब असांजो दोस्त, असांजो भाउ, उनजो बि शुक्रगुज़ार आहियां त पंहिंजी टीम सां गॾु हिते पहुता आहिनि। साईं, हिते असां वटि हिकिड़ो ग़रीब मिसकिन हाजी शीदी नाले हिकिड़ो पुराणो पहलवान आहे जेको इन शौक़ खे अॻिते वधाइण जे लाइ टंडे जान मोहम्मद में वक़्तनि ब वक़्तनि जेको आहे सो मलाखड़ा लॻाईंदो रहंदो आहे। उन में शहरी बि वीचारा हुन सां भरपूर नमूने सां ताउन कंदा रहंदा आहिनि। पर अरेंजमेंट या मेज़बानी जेका आहे सा उहा हाजी शीदी जेको आहे सो हिननि मलनि जी खाइण पीअण जो बंदोबस्तु उहो ई कंदो आहे। शहरी हुन सां गॾु हूंदा आहिनि हर वक़्त जे लाइ। तव्हां टंडे जानवर छा था सम्झो भला के रांदियुनि लाइ या ॿारनि जे एंटरटेनमेंट लाइ माण्हुनि जा के अहिड़ा ग्राउंड सही आहिनि जेके? न साईं, हिते को बि अहिड़ो ग्राउंड वग़ैरह ॿारनि जे रांदि लाइ कोन्हे को। क्रिकेट जो हाई स्कूल में हिकिड़ो नंढिड़ो ग्राउंड आहे जिते मतिलबु को ॿार रांदि रूंद कंदा आहिनि। बाक़ी मलाखड़े जे सिलसिले में जेको आहे सो हर 2-3 महीननि खां पोइ इहो हिकिड़ो माण्हू आहे जेको हिते माण्हुनि खे जेको आहे सो तफ़री मुहैया कंदो आहे। तव्हां अॼु कीअं पिया ॾिसो हिते मलाखड़े में वेठा आहियो, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां मल पहलवान आया आहिनि, हिननि जी मल कीअं पिया था ॾिसो, कीअं पियो नज़र अचे तव्हांखे? जे हिकिड़े माण्हू पारां बि हिननि खे ख़ूब दाद ॾिनी पई वञे, तव्हां कीअं पिया ॾिसो हिन मल खे? साईं, हिते ई सिंध जी सकाफ़त आहे। टंडे जान मोहम्मद जा शहरी ऐं हिते जे आसपास जा ॿारड़ी वारा माण्हू इन मल खे, इन मलाखड़े खे तमामु घणे नमूने सां ख़ुशी सां ॾिसनि था। हीउ मोहबती शहर आहे। हिते असां वटि जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी का नफ़रत या तासुब वग़ैरह न आहे। मल परे परे जा हिते आया आहिनि ऐं असांजे लाइ इहा तमामु ख़ुशी जो बाइस आहे त हिते हेॾा पहलवान पहिरें जोड़ जा मल हिते मौजूदु आहिनि ऐं आया आहिनि। 3 ॾींहंनि खां ई मलाखड़ो असां वटि हली रहियो आहे। अॼु तव्हां हिन मलाखड़े में मौजूदु आहियो, कीअं पिया ॾिसो भला जेके मल पहलवान पंहिंजी ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि, माण्हुनि पारां बि हिन खे दाद ॾिनो पियो वञे, कुझु मल पहलवान जेको पाण में विड़ी बि रहिया आहिनि, हिन खे तव्हां कीअं पिया ॾिसो जेका सिंध जी सकाफ़ती रांदि आहे? हीअ सिंध जी पुराणी सकाफ़त आहे ऐं हीअ सकाफ़त उहा सकाफ़त आहे जो असांजो हज़रत अली अलैहिस्सलाम बि हीअ मल विढ़ंदो, हज़रत उमर अलैहिस्सलाम बि मल विढ़ंदो, जेके दुनिया जा वॾे में वॾा पहलवान लिखिया वेंदा हुआ। हीअ क़दीमी वेड़ आहे, मल आहे, रांदि आहे। पर बदकिस्मती सां इहो चइजे
ही जेको तव्हां ॾिसो पिया माण्हुनि जा हजूम हज़ारनि जे तइदाद में आहिनि। तव्हां ॿियनि रांदियुनि में ॾिसंदा हूंदा त कुझु माण्हू हूंदा पर हज़ारनि जे तइदाद में हिकिड़े नंढड़े शहर में माण्हू हुजनि एतिरा ॿिए में कोन हूंदा। पर हिननि मल पहलवाननि सां हालत इहा आहे जो कंहिं बि इलाइक़े में कंहिं बि शहर में हिननि जे लाइ को ग्राउंड कोन ठहियलु आहे। तव्हां ॾिसो पिया ज़मीन जेका आहे भितरनि वारी ज़मीन आहे जिते हू मल वीचारा किरनि था, जिन खे तमामु घणियूं तकलीफ़ूं थियनि थियूं। असां इहो सम्झूं था त असां जेका सिंध जी सकाफ़त आहे उन सां हिकिड़ी वेसा गाती आहे। उनजे लाइ को ग्राउंड कोन्हे, मल पहलवाननि जे लाइ को फंड कोन रखिया था वञनि, उन्हनि खे का सहूलियत कोन थी ॾिनी वञे। हे वीचारा पंहिंजा भाड़ा भरे अचनि था। पछाड़ी जो जॾहिं मल जी पीरी ईंदी आहे त उहे वीचारा असां ॾिठो आहे त वीचारा ख़ैरात मंगंदे बि असांखे नज़र अचनि था। उन तमामु हिकिड़ी बेवाजिबी आहे। हिन शइ खे असीं चऊं था त वधायो वञे ऐं तमामु वॾियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जेतिरियूं नंढियुनि रांदियुनि खे ॾिनियूं वञनि थियूं। हीअ तमामु सिंध जी वॾे में वॾी रांदि आहे। हिननि खे उहा सहूलियत ॾिनी वञे। तमामु किरोड़े अरबे रुपया रांदियुनि जा फंड पिया आहिनि जेके कुझु हिननि ते ख़र्चु कया वञनि त हिन में असांखे वॾो फ़ाइदो थी सघे थो। ॿाराड़ी जे माण्हुनि जी, शहर जे माण्हुनि जी हिकिड़ी तफ़री आहे, उहा तफ़री बहितर ठही सघे थी। छा था सम्झो इहो फंड रखणु या हिननि लाइ करे कुझु सोच रखणु इहो कंहिंजी ज़िमेदारी आहे? इहा असीं सम्झूं था त सिंध सकाफ़त खातो आहे, उनखे करणु खपे, उहा गवर्नमेंट खे करणु खपे। जेका असां सम्झूं था त सिर्फ़ु मेलनि ताईं कुझु ख़र्चु थींदो आहे, बाक़ी वीचारा ही 10-10 रुपए जे लाइ करे सॼो ग्राउंड घुमंदा आहिनि। उन ग्राउंड सॼे में हिन खे मिसकिन माण्हू जेके हूंदा आहिनि शौक़ सां ॾिसणु ईंदा आहिनि, उहे 200 ॾींदा आहिनि, वधीक नथा ॾेई सघनि। ऐं चवां थो हिननि जो वज़ीफ़ो बहितर जेके पहलवान आहिनि उन्हनि जो वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे। जॾहिं हू पीरी में अचनि था त उन्हनि खे घटि में घटि 4-5 हज़ार रुपया महीने जे हिसाब सां वज़ीफ़ो बि ॾिनो वञे, जीअं उहे पंहिंजे बचनि जो गुज़र करे सघनि। ऐं ॿियो हिन मल में इहो फ़ाइदो आहे त माण्हू नशे खां बाग़ी थिए थो, पंहिंजे पाण खे बदन खे ठाहे थो ऐं इलाही बुराइनि खां बि बचे थो। उनजे करे ही तमामु वॾी फ़ाइदेमंद रांदि आहे। उन दफ़ा पहलवान कान्हे का हुकूमती का सहकार कोन्हे को। असां सिंध हुकूमत वज़ीर आला साईं कामिल शाह खे चऊं था त असां मलनि लाइ कुझु सोचियो वञे। असां हुकूमती का सहकार मल एसोसिएशन सां न आहे। जेको ऑफिसर आहे पंहिंजो पेट भरण लाइ तयारु आहे, असांजे लाइ को सहकार न आहे। या ग़रीब आवाम आहे जेका असां सहकार कंदी आहे, 5 रुपया ॾींदी आहे, असां उन ते गुज़ारो हलाईंदा आहियूं, हीअ जानू उन ते ठाहींदा आहियूं। हुकूमत जो को बि सहकार असां न आहे अॼु ताणी का बि सहूलियत कने। असीं जेको पंहिंजी जान पाण वेठा आहियूं, पंहिंजे ख़र्च ते पिया हलूं। असांजी हुकूमत को बि सहारो कोन्हे ऐं हुकूमत खे खपे त असांजी वार करे पहलवाननि जी। ऐं तमामु हींअर घटि पहलवान माण्हू नशा पिया कनि। असांखे जेको हुकूमत खे खपे त असांखे संभाले पहलवाननि खे। साईं सहूलियत त अञा त का बि कान्हे। जीअं हुकूमतूं गुज़रियूं अचनि, जीअं असांजा वॾा वॾा हुकूमत ते अचनि था, ऑफिसर तबिका अचनि था या वज़ीर मिनिस्टर त ॻाल्हियूं कयो था वञनि, कनि कुझु कोन था। हाली असां जेके आहियूं पहलवान सभु ग़रीब माण्हू आहिनि ऐं कंहिं बि हुकूमत में को बि असांखे सहूलियत न मिली आहे। जीअं बि असांखे मल विढ़ंदे थिया आहिनि, असांखे अॼु 3 साल मल विढ़ंदे थिया आहिनि, का बि सहूलियत कान, न नौकिरी आहे न असांजो पघार आहे। ऐं ईअं बि कंहिंजा गोॾा चॾा थी विया आहिनि, को पुराणा थी विया, रिटायर थी विया आहिनि, पर उन्हनि जे लाइ का बि सोचो कोन थो वञे। ऐं असांजी वधि में वधि पंहिंजो सैयद कामिल शाह खे या पंहिंजो वज़ीर आज़म नवाब शरीफ़ खे, इन्हनि सभिनी खे गुज़ारिश आहे असां पहलवान जे लाइ कुझु कयो वञे। नाज़रीन, हिते मल पहलवाननि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा, उन खां अलावा जेको टंडे जानवर शहर जा जेके रवासी आहे उन्हनि जा वीचार ॿुधाईंदा। मल पहलवान जो इहो चवणो त हुकूमत जे तरफ़ां असांखे मुसलसल नज़र अंदाज़ कयो थो वञे, किथे ग्राउंड सही कोन हूंदा आहिनि, क्रिकेट ऐं ॿियनि रांदियुनि खे वधीक अहमियत ॾिनी थी वञे, मगर स्पोर्ट्स खाते पारां असांखे का बि अहमियत कोन पई ॾिनी वञे। मल पहलवान न को ग्राउंड सही हूंदो आहे, न को हुननि जे ॿारनि लाइ का माली मदद थींदी आहे, न ई हुकूमत जे तरफ़ां को मल पहलवाननि जेका सार संभालंदी लही वेंदी आहे। मल जेका सिंध जी सकाफ़त रांदि आहे, हिन खे जेको आहे उजागर कयो वञे त जीअं त हिते मल पहलवान जो चवणु हो त सिंध समेत असीं ॿाहिरि मुल्क ताईं मल विढ़णु विया आहियूं, मगर किथे बि हमेशह असांखे नज़रअंदाज़ कयो वञे। हुकूमत घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी मल पहलवान जा मसइला हल कया वञनि। कैमरामैन हबीबुल्लाह लगारी, एजाज़ भट्टी नगर, नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़, मीरपुर ख़ासि।